बढ़ते हर मर्द की दवा है, हर मर्द जी कीड़े जी दवा है समझिए कीड़ो लगे तो लगे तो सही लगे तो वाह जो ॾींहुं थियो आहे गर्मी बि गर्मी हिकु बीमार माण्हू अॻे मरूं अहिड़े ॾींहंनि में निकिरूं था त पोइ अञा मरूं मां बि चयो अलाह हिन डॉक्टर ॾे वञा उते 1000 फी ॾियां वरी लिखंदो पर्ची दवा मेडिकल ते इलाही घणी खलल आहे पंहिंजो यार मोलाई ॿुधो आहे दवाऊं रखियूं अथई पोइ इन ॾे छो न वञिजे यार रायत बि कंदो दवा बि भली ॾींदो ऐं पंहिंजो माण्हू आहे हर मर्ज़ ॿुधाए सघंदोमांसि न हा यार ईअं कयां मोलाई ॾे वञा बसि छॾे डॉक्टर खे बचारे अरे रखो दवाऊं अथव दवाऊं हाँ हाँ हिते रखो हिते रखो रखो तू हेॾो रखो हेॾो हाँ इहो दवाऊं वारा जेके कार्टून थी अरे गोदाम में आया हल हिम्मत कर ठिकरी आहे हले हिम्मत कर छा मसलो आहे तुंहिंजो किराओ न किराओ हिनखे 4200 रुपया ॾियोसि दवा होॾे रखणी आहे पर हिम्मत कर गर्मी आहे ओके 42 कार्टून खणी आया न तूं ओके ठीकु आहे ओके तूं घणा खणी आया 47 आहे ये 47 तुंहिंजा थी विया अथई ये ॿई गोदामनि में रख रहियो दवाऊं जेके दवा जाथनि जी आहे उहा उते रखो अस्सलाम वालेकुम वालेकुम कुछ तो कह रहा था बेटी समझी इनजे करे बस तव्हांखे इजाज़त आहे बस तव्हां हलो गोदाम में हलो ठीकु आहे छा थियो आहे छा आहे मसलो केरु त आहे यार ये बीमारियूं ॾिसे थो बीमारियूं बाक़ी यार बीमारियूं वॾियूं लॻी वयूं आहिनि जाॾे काॾे फसलनि खे माण्हुनि खे ईअं त पकाए छॾियो अथऊं पोइ वरी अॼु वरी मां वरी पाण निकितो मो हा मां त यार को दवा दारू कजे साईं ज़रूरी आहे माण्हू जातो खाए उनजी दवा कजे हा समझी हा कहिड़ी दवा खपई शादी खपई डॉक्टर ॾे वञा पियो वरी ईअं रस्ते में ख़्यालु अची वियो मां यार मौलाई दुकान खोलियो आहे पंहिंजो हा हर दवा रखे थो हा मूंखे बि मतिलबु कहिड़ी खुटी कयो डॉक्टर जे पेड़ चढ़ाव जी सही खल लाराया सही दोस्त माण्हू आयो कुझु रायत कंदो रायत बाक़ाइदे तो तोखे राती मिलंदी दवा जहिड़ी बढ़ती हर मर्द जी दवा आहे हर मर्द जी कीड़े जी दवा आहे समझिए कीड़ो लगे तो लगे थो सही लगे तो कीड़ो खत्म दवा हणंदा खत्म कुंवारो करे दवा हणंदा खत्म कीड़ो वॾो हुजे नंढो हुजे सभु कीड़ा तुंहिंजा खत्म अरे बाबा मूंखे कीड़ो न आहे बाक़ी छा थियो आहे ॿुधा हुकुम कर कहिड़ी दवा खपई बाइक कोनो आहे माइक कोनो आहे टाइक कोनो आहे सीटाइप आहे मीलन आहे सीनन आहे सीरो आहे मीरो आहे कहिड़ो खपई मुबारक दी एॾी दवाऊं रखियूं थी पहिरां पोइ त गर्मी आहे तो टाइम हाणे न असांखे डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत न आहे आहे न आहे ॿार हुजे बच्चो हुजे नंढो हुजे वॾो हुजे पको हुजे पोड़ो हुजे ओड़े जो पाड़े जो सभु बाबा हिते फसल जी दवा आहे फसल हा, फसल जी दवा फसल जी दवा। माण्हुनि जी दवा न आहे उहो डॉक्टर न आहे माण्हुनि वारो फसल जो डॉक्टर आहे जेकी खपई वाङणनि जी खपई तूरी जी खपई भींडी जी खपई सारनि जी खपई फसल जी खपई उहा दवा ॾींदो आहे अरे। माण्हुनि जो इलाज न कंदो आहे मूंखे पंहिंजे लाइ खपे मथे में सूर चेर में सूर ॾखण में सूर अलाए वाई आहे अलाए भाती आहे अलाए छा आहे मां त मोलाई को वठां वञी राति कंदो हर दवा पई त तूं वरी फसलनि जी उहा न आहे फसल जी डॉक्टर उहे ॿिया थी ॻोल्हि वञी ॿिया पोइ त बोकार असांखे मलदा न खणंदा आहियूं त फसार पी उहो न आहे न मूं वटां दवा वाङणनि जी बसरनि जी टमाटनि जी फसल जी मां त चवां थो हिक हिक ॿुधी दे माना मथे जो सूर ख़तम थिए चेर जो पए वरी गिची में न हाणे हल तूं डॉक्टर जी ॻाल्हि करे तोखे नशो खणी आ अरे गोॾे में चयूं मोलाई फसल जी दवा अचे फसल फसल में दवा हले तो माण्हू बि दवा ते हले तो इहा ठीक आहे फसल में कीड़ो लॻई तॾहिं अची जाए हाणे तूं पंहिंजो कीड़ो वरी डॉक्टर कढाए चेर जे सूर जी दे भला न आहे फसल यार अजब ॻाल्हि इंसान जी दवा डॉक्टर कंदा आहिनि मां न कंदो आहियां फसल जी हलो माना फसल जी छो हा हलो बाक़ी माण्हू मरे त मरे हलो मां चवां थो